अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दरिया न्यूज़ के प्रोग्राम अवामी आवाज़ से गॾु आवां मेज़बान जावेद कोसो। नाज़रीन असीं मौजूद आहियूं डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब के ॿाहिरां। हिते शहरी वॾे अंग में एहतजाज करे रहिया आहिनि ऐं उहे टाउन ऑफिसर जेको आहे उन जे ख़िलाफ़ु नारेबाज़ी करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि खां पुछा कि उन्हनि जो छा मुतालबो आहे ऐं हिननि कंहिंजे ख़िलाफ़ु एहतजाज करे रहिया आहिनि, हिननि जो कहिड़ा मुतालबा हिननि कहिड़ा आहिनि। वही डोमकी हथियारनि जे ज़ोर ते माण्हुनि जा टपड़ भञी बींग थो करे। असांजूं कल्ह दुकानूं भञी उन ख़तमु कयूं आहिनि, जंहिंमां लखें रुपयनि जो सामान उन खयो आहे। ऐं जॾहिं असीं उन सां ॻाल्हाइण लाइ वञूं था त हुन जा गन में असांजे मथां चैम्बर खणी करे उन वटि क्लेशनूं कोफ़ आहिनि, हथियार आहिनि, उन वटि मुछनि वारा वॾे वारनि वारा अलाए कहिड़ा कहिड़ा किथां जा दहशतगर्द माण्हू हथ में आहिनि, जेके असांजे मथां सिधा चैम्बर था कनि, असांखे फायरिंग जूं धमकियूं था ॾियनि। असांजा मोबाइल फुर करे वियो आहे कल्ह। ऐं उन खां पोइ हीउ वॾो दहशतगर्द माण्हू आहे। यादि रहे त मीडिया ते बि हूंदो ऐं उहो पंहिंजो आला इक़्तिदार ते पहुतल आहे हर्षे। त हुन पहिरें बि टाउन चेयरमैन जेको टाउन जो चेयरमैन हुयो मीर इसरार ख़ान खोसो, हिकु शरीफ़ माण्हू आहे, हुन ते हुन टाउन जे अंदरि ई फायर कया हुया। हीउ वॾो दहशतगर्द माण्हू आहे। जॾहिं हिन सां को ॻाल्हाइण थो वञे हीउ हुन ते हथियार सिधा थो करे, हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ा माफ़िया पंहिंजो कब्ज़ो ठाही वेठो आहे। ऐं हुनजो चवणु आहे त जेकी बि प्रॉपर्टी आहे उहा सॼी मुंहिंजी आहे, हिंदुनि जी प्रॉपर्टी ते मां कब्ज़ा कंदुसि ऐं मूं वटि हथियारनि जो ज़ोर आहे। केरु मूंखे छा कंदो? सुप्रीम कोर्ट खुलियल आहे, थाणा खुलियल आहिनि, कोर्ट कचहरियूं खुलियल आहिनि। जेको तव्हांखे करिणो आहे, जेको तव्हां करे सघो था कयो। असांजो मुतालबो आहे त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे, असांजी FIR वरिती वञे। असांजी ताईं लोकल पुलिस हुनजी FIR कोन थी वठे, हुनखे सपोर्ट ॾिनी थी वञे। असांजी FIR वरिती वञे, असांजो जेको बि लीगल मसइलो आहे हुनखे लीगलाइज़ कयो वञे। ऐं इहे बदमाशी असीं कोन था सही सघूं। असीं पंहिंजो एतिजाज इन जे हिसाब सां रिकॉर्ड करायो ऐं इहो एतिजाज जारी रहंदो। जेकॾहिं असांखे इंसाफ़ न मिलियो त इहो एतिजाज इन खां वधीक वधंदो घटंदो कोन। सर असां हिते जेको टाउन ऑफिसर अपॉइंट थियल आहे, जेको कश्मीर दे क़ाबिज़ टाउन ऑफिसर आहे अब्दुल वहीद डोमकी, उन जे ख़िलाफ़ु एहतजाज था कयूं। उहो असां दीवान कम्यूनिटी, असां शहरी जेके अमन पसंद माण्हू आहियूं, जेके कारोबारी माण्हू आहियूं, उन्हनि खां अची करे भत्ता थो घुरे। भत्ता न ॾियण जे उन ते कश्मीर शहर जूं दुकानूं, कश्मीर शहर जूं प्रॉपर्टियूं, माण्हुनि जूं निजी मिल्कियतूं उहो ड्राहे थो पियो। हथियारनि जे ज़ोर ते माण्हुनि खे यरगमाल थो बणाए। अगरि जेको हुन सां ॻाल्हाइण लाइ वञे थो पियो त उन जा जेके प्राइवेट पर्सनल गनमैन आहिनि उहो उन्हनि खे बट था लॻाइनि, माण्हुनि जूं फ़ोनूं थो खसे, माण्हुनि जा मोबाइल थो खसे। असांजूं कल्ह शाम जो शहर में असांजूं पंहिंजूं पर्सनल लीज़ थियल प्रॉपर्टीज़ आहिनि, अबनि ॾाॾनि खां असां वटि आहिनि। 40 खां 50 साल थी विया आहिनि जॾहिं त हीउ TMO ॼाओ ई कोन हूंदो। इन खां पहिरियां काफ़ी TMOs अची चुका, काफ़ी शयूं थी चुकूं, कंहिं बि असांखे कुझु बि न चयो। हीअ अची करे असांखां भत्ता थो घुरे। 1.5-2 महीना पहिरियां बि हिन भत्ता घुरिया न ॾियण जी सूरत में कल्ह हिन असांजूं कश्मीर शहर में ठहियल 2 दुकानूं ड्राहे करे उन मां लखें रुपयनि जो सामान चोरी करे ऐं असांखे धमकियूं थो ॾिए जे तव्हां अगरि को बि एक्शन खयो त मां तव्हांजे मथां सिधी फायरिंग कराईंदुसि। जीअं मां पहिरियां करे चुको आहियां, मां वरी करे ॾेखारींदुसि। असां अपील कयूं था कश्मीर शहर जे DCO खां, कश्मीर शहर जे MNAs खां, MPs खां ऐं बल्दियात मिनिस्टर नासिर हुसैन शाह साहब खां त अहिड़े दहशतगर्द TMOs खे हिते हटायो वञे। जे ॿिए सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो या असां माइनॉरिटी सां इहो ज़ुल्म थिए थो, असां इहा आवाज़ जेको आहे इंटरनेशनल मीडिया ताईं उथाईंदासीं या असांखे हिते लद पलाण तां मजबूर कयो वञे थो। इन ॻाल्हि जो पोइ जेको आहे नोटिस जेको बि ॾिनो वेंदो उहो आला अथॉरिटी सभ खे मिलाए करे ॾिनो वेंदो। जिनाज़रीन माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त टाउन ऑफिसर कश्मीर जेको आहे उहो हुननि खां भत्तो घुरे थो। भत्तो न ॾियण जी सूरत में हिननि जी ज़ाती प्रॉपर्टी या दुकान आहिनि जेके उहे ड्राथा विया आहिनि ऐं दुकान में लखें रुपए जो सामान जेको आहे TMO खणाए वियो आहे। ऐं हिननि जो जेको चवणु आहे त हिननि खे माइनॉरिटी सम्झी करे हथियारबंद वठी अची करे हिननि सां वीडियो आहे, हिननि खे मोबाइलूं फुरियूं वियूं आहिनि। हिननि जो मुतालबो आहे त हिननि सां इंसाफ़ आराम कयो वञे ऐं हिननि जी FIR जेका आहे उहा दाख़िल कई वञे। ॿी सूरत में हिननि एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। नाज़रीन वरी कंहिं ॿिए प्रोग्राम सां गॾु थींदासीं। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।